केमिस्ट्री क्लास 9 बाब 6 सॉल्यूशंस सबक 11 हिस्सो ॿियो शॉर्ट क्वेश्चंस। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीर चन्ना। आउं आहियां किसिमदान स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि मुख़्तसर सवाल शॉर्ट क्वेश्चंस। असीं हिन खां अॻु पहिरें हिसे में सेक्शन बी जो पहिरियों जेको 6 सवाल हुया उहे असां हल कया हुयासीं। हाणे 7 खां 13 ताईं हिन वीडियो लेक्चर में कंप्लीट कंदासीं। क्वेश्चन नंबर 7 डिफाइन द टर्म्स। हिननि इस्तिलाहनि जी वस्फ़ ॿुधायो। नंबर 1 डाइल्यूशन, नंबर 2 कंसंट्रेशन, नंबर 3 solubility and 4th molarity. Dilution, it is the process of reducing the concentration of solute in a solution, usually by adding more solvent. Dilution यानी छिडरो करण। डाइल्यूशन हिकिड़ो अहिड़ो तरीक़ेकार आहे जंहिंमें असीं सॉल्यूट जी कंसंट्रेशन जेका आहे उहा ॻार जे अंदरि घटाईंदा वेंदा आहियूं। असां इहा सॉल्यूट जी कंसंट्रेशन सॉल्वेंट जो वधीक मिक़दार आहिस्ते आहिस्ते विझंदे उहा घटाईंदा वेंदा आहियूं। इनखे डाइल्यूशन चइबो आहे। नंबर 2 आहे कंसंट्रेशन, घाटाई। It is the amount of solute present in a solution. Concentration या घाटाइण कंहिं बि ॻार में मौजूदु सॉल्यूट जे मिक़दार खे चइबो आहे। It is expressed in units such as moles per liter, grams per liter or percentage. इनखे असां परसेंटेज या ग्राम्स पर लीटर या मोल्स पर लीटर जे यूनिटनि में ज़ाहिर कंदा आहियूं। नंबर 3 solubility, ॻरण पज़ीरी। It is the maximum amount of a solute that can dissolve in 100 gram of solvent at a specific temperature and pressure. कंहिं बि ख़ासि गर्मी पद ऐं प्रेशर ते सॉल्वेंट जे 100 ग्रामनि में सॉल्यूट जो वधि में वधि केतिरो मिक़दार ॻरंदो उन ॻरियल मिक़दार खे असीं ॻरण पज़ीरी या सॉल्युबिलिटी चऊं था। नंबर 4 मोलरिटी, इट्स अ यूनिट ऑफ कंसंट्रेशन। इहो मोलरिटी कंसंट्रेशन जो हिकिड़ो यूनिट आहे। इट शोज़ अमाउंट ऑफ सॉल्यूट मोल्स ऑफ सॉल्यूट डिज़ॉल्व इन लीटर ऑफ सॉल्यूशन। कंसंट्रेशन असांखे ॿुधाईंदी आहे त सॉल्यूशन जे 1 लीटर में सॉल्यूट जा केतिरा मोल ॻरियल हूंदा आहिनि। सवाल नंबर 8 polar and ionic solutes dissolve in polar solvent only. Why? polar ऐं ionic solute polar solvents में ई ॻरंदा आहिनि, छो? जवाब आहे इन जो त ionic and polar compounds often dissolve in polar solvents because polar solvents can separate and surround the ions in the compound. ionic ऐं polar मुरकब polar solvents में इन जे करे ॻरी वेंदा आहिनि छो त पोलर सॉल्वेंट्स जा जेके मॉलिक्यूल हूंदा आहिनि उहे उन्हनि मुरकबनि जी आयन्स खे घेरे वठंदा आहिनि ऐं उन्हनि खे जुदा जुदा पिणु करे सघंदा आहिनि। Ionic compounds are made up of positive and negative ions held together by strong electrostatic forces of attraction. आयनी मुरकब पॉजिटिव ऐं काटू हिकिड़नि आयन्स जा पाण में ठहियल हूंदा आहिनि। इहे पॉजिटिव ऐं काटू आयन हिक ॿिए सां मज़बूत इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स थींदियूं आहिनि, उन्हनि जे करे पाण में जुड़ियल हूंदा आहिनि, नोन एज आयोनिक बॉन्ड्स। इन्हनि इलेक्ट्रोस्टैटिक फोर्सिस खे असीं आयोनिक बॉन्ड सॾियूं था। सच फिनोमेना इज कॉल्ड एज लाइक डिज़ॉल्व लाइक। इन असीं मंज़र खे चऊं था लाइक डिज़ॉल्व लाइक, यानी जहिड़ी शइ हूंदी उहा ओड़ी शइ में ॻरंदी। आयोनिक कंपाउंड पाण जीअं त पोलर आहिनि छो त उन्हनि में आयोनिक ऐं नेगेटिव चार्जिस आहिनि त उहे पोलर सॉल्वेंट्स में ई ॻरंदा छो त उन्हनि ते बि चार्जिस हूंदियूं आहिनि। सवाल नंबर 9 आहे वाई डज़ पोलर सॉल्यूट नॉट डिज़ॉल्व इन नॉन पोलर सॉल्वेंट। नॉन पोलर सॉल्वेंट में पोलर सॉल्यूट छो नथो ॻरे? Because if a polar solute is added to a non-polar solvent, the polar solute particles cannot attract the solvent molecules away from each other due to absence of strong charges. So a solution does not form. Polar solute non-polar solvent में छो नथो ॻरे? इन जे करे नथो ॻरे त जेकॾहिं
पोलर सॉल्यूट हिकिड़े नॉन पोलर सॉल्वेंट में विझंदासीं त पोलर सॉल्यूट जा जेके ज़रड़ा हूंदा आहिनि उहे सॉल्वेंट मॉलिक्यूल्स खे हिक ॿिए खां धार न आहिनि करे सघंदा, छो त सॉल्वेंट मॉलिक्यूल्स ते स्ट्रॉन्ग चार्जिस न आहिनि हूंदियूं, इन जे करे सॉल्यूशन न आहे ठही सघंदो। नॉन पोलर सॉल्वेंट्स विल डिज़ॉल्व ओनली नॉन पोलर सॉल्यूट्स। गैर कुतुबी सॉल्वेंट्स गैर कुतुबी सॉल्यूट्स खे ई ॻारींदा आहिनि एज़ दे आर सेम इन नेचर, छो त उहे उन्हनि जी नेचर बॉन्डिंग जी नेचर हिक जहिड़ी आहे। लाइक डिज़ॉल्व लाइक, इहो साॻियो ई उसूल आहे त जहिड़ी शइ हूंदी ओड़ी शइ में ॻरंदी। पोलर सॉल्यूट आहे त उहो नॉन पोलर में न ॻरंदो पर पोलर में ई ॻरंदो। सवाल नंबर 9 आहे हाउ आर सॉल्यूशंस बेनिफिशियल फॉर कम्युनिटी। असांजे समाज लाइ ॻार फ़ाइदेमंद कीअं आहिनि? Solutions have great importance and influence in our daily life. Solutions जी असांजी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में तमामु वॾी अहमियत ऐं असरु आहे। Air, soft drinks, beverages, medicines, butter, toothpaste, natural gas and even water are solutions. ही सभु मिसाल ॻार जा आहिनि, पाणी हुजे या नेचुरल गैस हुजे, टूथपेस्ट हुजे, मक्खण हुजे, दवाऊं हुजनि ऐं जेके सॉफ्ट ड्रिंक्स थियनि थियूं, हवा आहे, इहे सभु सॉल्यूशंस जा ई मिसाल आहिनि। केमिकल रिएक्शंस टेक प्लेस इन द बॉडीज़ ऑफ लिविंग ऑर्गेनिज़म। जानदार शयुनि जे जिस्मनि जे अंदरि कीमियाई अमल जेकी थींदा आहिनि उहे पिणु सॉल्यूशंस जी सूरत में ई थींदा आहिनि। ब्रास एंड स्टील इहे ॿई पाण में मिलाए हिकिड़ी मिलावट ठाही वेंदी आहे, सॉल्यूशन ठाहियो वेंदो आहे, जंहिं मंझां पोइ वरी पचाइण वारा थांव, सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स, कटलरी ऐं ॿिया जेके खोड़ सारा सामान आहिनि उहे ब्रास ऐं स्टील जा ठहियल हूंदा आहिनि। सिल्वर एंड टिन अमलगम्स आर वाइडली यूज़ टू मेक डेंटल फिलिंग। सिल्वर ऐं टिन मां जेको मादो ठहंदो आहे उहो ॾंदनि जी भराईअ में पिणु कमु ईंदो आहे। Gaseous solutions are also used in chemical industries for the preparation of urea, ammonia gas, nitric acid, rubber, vegetable oil, etc. Gaseous जेके solutions आहिनि उहे कीमियाई सनअतुनि जे अंदरि भाण, अमोनिया गैस, नाइट्रिक एसिड, रबड़ या जेकी ऑयल थियनि था, कुकिंग ऑयल वग़ैरह, उहो तयारु करण में पिणु कमु अचनि था। सवाल नंबर 11 आहे वाई साल्ट डिज़ॉल्व्स इन वाटर। पाणीअ में लूणु छो ॻरंदो आहे? Salt dissolves in water because of the attraction between the water molecules and the ions in the salt. लूणु पाणी में इन जे करे ॻरंदो आहे छो त पाणीअ जे मालिक्यूलनि ऐं लूण में मौजूदु आयन्स जे विच में कशिश थींदी आहे, causing the salt to break apart into its constituents ions. इन अट्रैक्शन जे करे लूणु जेको आहे उहो पंहिंजे आयन्स में आहिस्ते आहिस्ते भुरंदो वेंदो आहे या ॻरंदो वेंदो आहे एंड become dispersed throughout the water ऐं पाणीअ में सॼो पखिड़िजी वेंदो आहे। The strength of the attraction between the water molecules and the ions in the salt is stronger than the attraction between the ions themselves. पाणीअ जे मालिक्यूलनि ऐं लूण जी आयन्स जे विच में जेका अट्रैक्शन हूंदी आहे उहा लूण जे ज़रड़नि जी पंहिंजे पाण वारी जेका अट्रैक्शन हूंदी आहे उन खां उहा वधीक ताक़तवर हूंदी आहे, causing the salt to dissociate into its constituent ions ऐं उहा लूण खे पंहिंजे ज़रड़नि में आहिस्ते आहिस्ते भोरींदी वेंदी आहे एंड बिकम डिस्पर्स थ्रू आउट द वाटर ऐं उहे आयन्स पाणीअ में चौधारी पखिड़िजी वेंदा आहिनि। दिस डिस्पर्सल अलोज द साल्ट टू डिज़ॉल्व कंप्लीटली। इहो पखिड़िजणु जेको लूण जो हूंदो आहे आहिस्ते आहिस्ते ॻरणु उनखे मुकमल तौर ते पाणी सां मिलाए छॾींदो आहे, फॉर्मिंग अ होमोजीनियस सॉल्यूशन ऑफ साल्ट वाटर ऐं हिकिड़ो लूण जो हमजिन्स ॻार ठही पवंदो आहे। सवाल नंबर 12 आहे त हवा अहिड़ो सॉल्यूशन आहे जंहिंमें ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड, नाइट्रोजन ऐं ॿियूं गैसूं आहिनि, त इन्हनि गैसुनि मां कहिड़ी गैस खे सॉल्वेंट चइजे थो ऐं छो? जवाबु आहे त हवा में नाइट्रोजन गैस जेका आहे उहा बुनियादी तौर ते सॉल्वेंट गैस सॾिजे थी। छो त नाइट्रोजन जेका आहे उहा असांजे फिज़ा में तमामु घणे मिक़दार वारी गैस आहे, तक़रीबन हवा जो 78% नाइट्रोजन गैस ते मुश्तमिल आहे। ॿियूं गैसूं मिसाल जे तौर ते ऑक्सीजन, कार्बन डाइऑक्साइड ऐं आर्गान जेके आहिनि उहे
तमामु थोरी क्वांटिटीज़ में मौजूदु आहिनि एज़ कंपेयर टू नाइट्रोजन। तंहिंजे करे जेका घणी शइ हूंदी उनखे असां चवंदासीं सॉल्वेंट। सवाल नंबर 13 आहे वाई गैसोलीन डज़ नॉट डिज़ॉल्व इन वाटर। गैसोलीन पाणीअ में छो नथी ॻरे? Gasoline doesn't dissolve in water because it's a non-polar substance, primarily composed of hydrocarbons like octane and other organic compounds. गैसोलीन पाणीअ में इन जे करे न ॻरंदी आहे जो गैसोलीन नॉन पोलर मुरकब आहे। उहो ऑक्टेन ऐं ऑर्गेनिक कंपाउंड्स जहिड़नि हाइड्रोकार्बन्स ते मुश्तमिल हूंदो आहे। हाणे गैसोलीन जो नॉन पोलर आहे त पाणी आहे पोलर, तंहिंजे करे नॉन पोलर पोलर में कोन ॻरंदो। Water, on the other hand, is a polar molecule. Polar molecules dissolve best in other polar substances, and non-polar molecules dissolve best in other non-polar substances. Polar जेके molecule हूंदा आहिनि उहे polar शयुनि में ॻरंदा आहिनि ऐं non-polar जेके मुरकब हूंदा आहिनि उहे non-polar में ई ॻरंदा। Since gasoline and water have different polarities, हाणे जीअं त गैसोलीन ऐं पाणीअ खे मुख़्तलिफ़ polarities आहिनि, they don't mix or dissolve in each other, इन जे करे उहे पाण में मिलनि नथा या हिक ॿिए में ॻरनि कोन था। सवाल नंबर 13 सां गॾु सेक्शन बी शॉर्ट क्वेश्चन्स हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।